अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वसारिऊ इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहस समावातु वल अर्ज़ उइद्दत लिल मुत्तक़ीन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इल्म अदब की दुनिया में दस्तूर यही है जीने का, इल्म अदब की दुनिया में दस्तूर यही है जीने का, अखलाक से जिया करते हैं एहसान से मारा करते हैं। हर तरफ हैं तजल्लियां तेरी, बेहिजाबी हिजाब है तेरा। बख्श दे मेरे सब गुनाहों को, बख्श दे मेरे सब गुनाहों को। आमीन। बख्श दे मेरे सब गुनाहों को, क्योंकि गफ्फार नाम है तेरा।
वो मुअज़्ज़ज़ थे ज़माना में मुसलमान होकर, हम ख्वार हुए हैं तो तारिके कुरान होकर। कदर कुरान दा क्या जानन ए दुनियादार कमीने, कदर कुरान दे जानन वाले वन सुतले शहर मदीने। जिनकी नामों की नहीं है इंतहा, जिनकी नामों की नहीं है इंतहा, इब्तदा करते हैं उसके नाम से। दरूद शरीफ बोला, या रब्बी सल्ली व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम दोस्तों, मामा जे अॻियां सूरत आल इमरान मां 130 नंबर आयत जी तिलावत जो शरफ हासिल कयो आहे। नंढड़ी हुजे न माण्हू ॿारनि वारी या रहल खणी ये हेठ पियो आहे क़ुरान शरीफ मां खां मथे हुजे न थोरो, राल खणी या को विहाणो खणी ना आहे त ॿियो कोन्हे, हल कबो आहे न। इन हिकड़ी आयत जे मुतल्लिक़ मां कुछ ॻाल्हियूं अवां जे साम्हूं अर्ज़ रखंदुसि। कुरान शरीफ जी हिकड़ी आयत जी समझ मिली वई त 100 रकात नफिल पढ़ण खां मथे आहे। इब्न माजा जी हदीस। बे नंबर में ही ॻाल्हि समझो त ॿ शयूं असांखे अज़ीम मिलियूं हुन, हिकु कलामुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह। कलामुल्लाह जी सिफ़त रब साईं बयान फरमाई आहे, ज़ालिकल किताब नथो अचे, जंहिंखे अचे तो उहो त पढ़ो। ज़ालिकल किताब ला रैब फी, सॼो सिस्टम ख़राब आहे बाबा। जेका हिननि स्टेट ठाही आहे न, स्टेट जो कलामुल्लाह जी लाइ अल्लाह ताला फरमाओ ज़ालिकल किताब ला रैब फी, इन में रैब नाहे, कुरान शरीफ में रैब नाहे ऐं सोहणे मोहम्मद में ऐब नाहे। हे रैब खां पाक आहे, शक खां पाक आहे, हुजूर जन ऐब खां। अब ज़ोर सां ऐं कुरान शरीफ भी अज़ीम आहे, रसूलुल्लाह जी सिफ़तूं भी अज़ीम आहे। वलक़द आतैनाका सबअम मिनल मसानी वल कुरानल अज़ीम। रब से फरमाओ ऐ मोहम्मद करीम अरबी मां तोखे 7 आयतूं अलहम्द शरीफ जूं भी ॾिनियूं आहिनि ऐं कुरान अज़ीम भी ॾिनो। थोड़ो वेझा थी अचो, वेझा थी अचो, इहो रसो परते कयो, रसे परते कयो। जॾहिं गाॾियुनि जो लुड़ा थोड़ो वॾा वॾा तव्हां थोड़ो वधी अचो, वधी अचो, वेझा थी अचो। ॻाल्हि सम्झ में तॾहिं वेंदी जॾहिं वेझा थी वेंदो। रब साईं हुजूर खे फरमायो ऐं सोहणा करीम जन असां तोखे 7 आयतूं भी ॾिनियूं आहिनि ऐं कुरान अज़ीम भी ॾिनो आहे। अब अज़ीम चवे थो अल्लाह, रब जी ज़ात थी फरमाए त असां तव्हांखे किताब अज़ीम ॾिनो आहे।
जंहिंखे अल्लाह चवे वॾो, इन खां दुनिया में का शइ वॾी? ज़ोर सां। ग़रीब लाइ 100 रुपयो भी वॾो आहे, अमीर जे लाइ लखनि किरोड़ भी घटि आहिनि। जेॾो मथे वेंदो तो उन जे लाइ तइदाद अंग एॾा वॾा खपनि। रब खां वॾी हस्ती का ॿी कोन्हे। उहो जंहिंखे वॾो चए थो, चओ इन खां मथे को वॾो? कुरान शरीफ के भी चई त ही अज़ीम आहे, ऐं हुजूर के भी फरमाई इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। ऐं सोना तुझा अखलाक भी अज़ीम आहिनि। मन कलामुल्लाह भी अज़ीम त रसूलुल्लाह भी। इहा भी ॻाल्हि समझो त ही भी रहमत आ त नबी भी। कुरान शरीफ में कुरान के भी रहमत थो ॿुधाए, शिफाउन व रहमतुल लिल मुमिनीन। अल्लाह से तो फरमाए हिन कुरान के असां शिफा भी बनायो आ त मोमिनन लाइ। कंहिंजे लाइ? रहमत मोमिनन जे लाइ। कुरान फरमाए त मोमिनन लाइ रहमत आ। नबी के चई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। हे मोमिनन जे लाइ रहमत, नबी वरी जहानन लाइ रहमत। यो वॾो मसइलो आहे। मौलाना मसइलो ॿियो आहे त हिन खे मोमिनन लाइ थो चवे, नबीअ खे जहानन लाइ थो चवे। मसलो इहो आहे त थोड़ो खीर खां बाल्टी वॾी हुजे। ॻाल्हि समझो था? 5 किला खीर हुजे ऐं बाल्टी भी पूरी पूरी 5 किला हुजे, खणी हलंदव त छुलकंदी। बाल्टी थोरी। कुरान शरीफ खीर आहे त रसूलुल्लाह जी दिल उहो थांव आहे जेको इन में हिन कुरान खे सांढियो वियो। नज़लहु अला कल्बिक। ऐं सोना हिन कुरान खे असां तुंहिंजी दिल ते लाथोसीं। नबीअ जी दिल थांव आहे जंहिंमें ही कुरान लथो। इन करे थांव थोरो वॾो हुजे ऐं खीर थोड़ो घटि हुजे। हे मोमिनन लाइ रहमत त नबी रहमत जहानन लाइ रहमत। ॻाल्हि समझो था? ये ॿई शयूं छो मिलियूं? ड्रखाण की सेखारण आया। कुरान शरीफ ऐं नबी ड्रखाण की सेखारण आया। ॻाल्हायो नथा। अब लोहार की समझाइण आया। कलामुल्लाह इंजीनियर बनाइण नाहे आयो, डॉक्टरी नाहे तो नथो सेखारे। मेडिकल जी तालीम हिन में कोन्हे। इशारा मिलंदा, सॼे दुनिया जे इल्मनि जा इशारा हिन में मिलंदा, पर हिननि जो मक़सद इंजीनियरिंग ऐं डॉक्टरी सेखारण नाहे। छो त इंजीनियरिंग त रब साईं जानवरनि खे भी ॾिनी आहे। असां हाणे जहाज में वञूं पिया, माई पई उते समझाए, चई जहाज में खतरो थिए त हे दरवाजो तव्हां हिकिड़ो ॾिठो आहे, हेॾो इमरजेंसी डोर भी आहिनि, माना खतरे जा दरवाजा भी आहिनि। पोइ हेॾो होॾो खुली वेंदा, तव्हां हेॾो भी निकिरी सघो था, हेॾो भी निकिरी सघो था। मां चयो इहो त ॻोह खे भी अलाह इंजीनियरिंग ॾिनी आहे जो हेॾो हकल कयोसि त ओ हुन बिरड़े खां निकिरी हली वेंदी। उहा भी इमरजेंसी डोर ठाहे थी। इंजीनियर खे वठी अचो, माखीअ जो घुणो आहे। कुरान शरीफ में अल्लाह ताला उन जो जिक्र फरमायो आहे। औहा इलन नहल अन इत्तखज़ी मिनल जिबाल बुयूता। रब साईं कुरान शरीफ में फरमायो सां माखीअ जे घुणे ॾे वही कई आहे, समझायो आहे उनखे
तो तू जबलन में पंहिंजा मानारा अड वणन में अड जबलन में अड पर मानारो जो सोराख छकुंडो मानारे जो सोराख तव्हां ॾिठा आहिनि न सोराख सनासन घणा कुंडन वारा 6 कुंडन वारा ॻाल्हि सम्झो कमाल जी आहे कंहिं इंजीनियर खे चओ बाबा माप न कर फुट पटियूं न खण ईअं लीको छड़ो मूंखे 6 कुंडियो हिकिड़ो लीको त पाए ॾेखार हिकिड़ी कुंड हेॾे निकिरी वेंदसि हिकिड़ी हेॾे निकिरी वेंदसि सही लीको पाए रब थो ॾेखारे इंजीनियरिंग त जीतड़नि खे बि मां ॾिनी आहे जानवर भी बिल्डिंग्स जा माहिर आहिनि वॾा वॾा घर तैयार कंदा आहिनि अफ्रीका में तस्वीरूं पयूं आहिनि अफ्रीका में घरेतड़ी घर ठाहींदी आहे हिन तव्हांजे मीनार खां वॾो घंटा घरनि खां बि मथे हिकिड़ो वॾो मीनार ठाहे वेंदी आहे एॾी वॾी भला तस्वीरूं हुन फोटू हुन जा पिया त रब साईं तो फरमाए इहो इल्म नाहे इहो इल्म त ढोरनि ऐं जानवरनि खे बि ॾिनो अथमि वॾो इल्म जंहिंजे लाइ नबी ऐं कलामुल्लाह किताबुल्लाह मोकिलियम उहो इल्म आहे इंसाननि खे जहन्नम खां बचाइण ऐं रब जी सुञाण ॾियण वॾे ख़तरे खां बचाइण दुनिया जे मर्ज़ खां बची पियो त वॾी कमाल जी ॻाल्हि कोन्हे हिकिड़े ॾींहुं मौत ईंदुसि बची बची बि मरंदो अब आहे या न आहे हिकिड़ो दोस्त ॿिए दोस्त खां पुछण वियो चई यार मां मरी मरी बचियो आहियां तूं पुछण अञा न आहे त उन दोस्त चयो सदा हाणे त आयो हां बची बची बि हिकिड़े ॾींहुं मरंदे अब बची बची बि त दुनिया जा मर्ज़ त पूरा थींदा इन जो डॉक्टर थी वेंदो एॾो कमाल न आहे अल्लाह ताला तो फरमाए मन ज़ुहज़िया अनिन नार व उदखिलल जन्नह फक़द फाज़ जेको जहन्नम खां बचाए जन्नत जे हवाले कयो वियो इहो खटे वियो बाक़ी सब बर्बाद थी विया फिरौन के बंगला कोन आजा ॻाल्हाए छो न था माल मिल्कियत कोन हो रब से फरमाओ कम तरकू मिन जन्नातिन व उयून व ज़ुरूइन व मकामिन करीम रब से फरमाओ फिरौन के कढियो से वॾियूं ज़मीनूं ज़रई हुयस वॾा बागात हुयस वॾा बंगला मकाम करीम हुयस वॾो मालो मता लश्कर हुयस पर नेठ मौत आयो बर्बादीअ जे किनारे लॻो जहन्नम खां बची न सघियो अन्नारु युरज़ून अलैहा गुदुवन व अशिया सुबुह शाम उन ते बाहि था पेश कयो मां उन जो सवलो मिसाल ॾींदो आहियां हिकिड़े माण्हूअ खे चओ हे बंगलो बि ॾियूं ई था ही बाग भी दियूं था रनू भी दियूं था शराब कबाब सब ऐश जा सामान दियूं था पर महीने का पोए पन्ने आकिल या संगे तवा सांघीअ जे विच बाजार में बिहारे तो के फांसीअ ते लटकाईंदासीं मोचड़ा भी हणंदासीं अबा यो इन बंगले के कबूल कंदो सियाणो ॻाल्हायो बाबा महीने ताईं मज़ो मिलेस तो ये समझदार आहे ते न चवंदा आहिनि वो सोन बन जेको ट्रोड़े कन ॻाल्हि समझो था न ओ जंहिंखां पोइ मोचड़ा लगन था या इज्जत कोने इज्जत इहा है जेका हाफ़िज़न के हिते भी पटको बधो तो वजे हदीस में ईंदो आहे क़यामत जे ॾींहुं अल्लाह उलमा ऐं हुफ़ाज़ के गॾु करे फरमाईंदो मां तव्हां जे सीने में कुरान रखियो हो मूंखे सब कुछ ख़बर ही तव्हां खां ग़लतियूं थींदियूं पर कुरान इन करे रखियो हम जो तव्हां के जहन्नम न जन्नत ॾियां
कामयाबी न के चइबो जंहिंखां पोइ बेइज़्तो न थिए माण्हू अब वही रहो हेॾे कारे तो वधंदो हल रूबरू माण्हुनि जो गर्दनूं न लताड़ियो न हदीस में मनो आहे इहो बि गर्दन लताड़न त मां पे अद रखियो असल कामयाबी इहा आहे जंहिंखां पोइ पटको न लहे इहा कहिड़ी कामयाबी आहे जो फिरौन हिते त मालदार आहे पर ॼाण पटको लहंदुसि जहन्नम जो बल बणबो समझो था ऐं हुजूर जन फरमायो अन्नासु नियामुन माण्हू निंड में जेको कुछ माण्हू ॾिसे थो पियो इहो तकलीफ़ बि झट जी आहे निंड वारी तकलीफ़ भी ख्वाब में माण्हू ॾिसंदो आहे मूंखे कुतन वतो आहे परेशानी आहे हेॾे होॾे पर जीअं ई ख्वाब टुटंदो आहे त चवंदो आहे ख़ैर आहे कुझु बि न यार मां ख्वाब ॾिसां अब ईअं आहे या न हुज़ूर फरमायो मोमिन खे परेशान न थियण खपे दुनिया जूं परेशानियूं निंड वारियूं परेशानियूं थी जीअं ई तोखे क़ब्र में जाग थींदी चौंदे तो मां परेशान हुयुसी न मूं ते त तकलीफ़ आई नाहे ख्वाब में को झोंको हो जेको गुज़री वियो जन्नत जा बाग ई बाग सिंगारिया पिया आहिनि अंबिया किराम इन कामयाबीअ खे खणी आया कलामुल्लाह इहा कामयाबी समझाए थो त पंहिंजे बच्चन खे डीसी डिप्टी बनाइण जे बजाय जहन्नम खां बचायो रिटायर थींदो त सलामत ही न ईंदसि माण्हू अब ॻाल्हि समझो था ऐं मौत खां पोइ जेको हशर थींदो इन्हनि जो जेके क़ौम जो माल लुटनि था वेठा बेइंसाफियूं बदमाशियूं जेके कनि था पिया ताक़त जे बलबोते ते अल्लाह वटि इहे सभु शयूं फना थी वेंदियूं इहे इज़तूं बर्बाद थी वेंदियूं खटे उहे वेंदा जेके ईमान ऐं अमल साले सां दुनिया खां निकिता इन करे कुरान शरीफ तो फरमाए सारिऊ इला मगफिरतिम मिर रब्बिकुम तकड़ कयो जल्दी कयो जिंदगी तमाम थोड़ी आ जल्दी कयो मगफिरत वारा कम कयो माफी वारा कम कयो जैसा माफी मिली वने जन्नत जा हकदार ठही वनो अब माफिया जा कम केड़ा है वजू कयो न वजू हदीस पाक में इंदो जने मानू वजू कंदो आहे बिस्मिल्लाह करे हथ धोइंदो हथन जा गुनाह निकरी वेंदा मुंह धोइंदो त मुंह जा गुनाह निकरी वेंदा अखिन जा गुनाह निकरी वेंदा बाहूं धोइंदो त हथन जा गुनाह निकरी वेंदा पैर धोइंदो त पैरन जा गुनाह निकरी वेंदा पोइ जॾहिं उथी ॿ रकातूं अदा कंदो आहे तरफ से फरमाइंदो पाक बनजी करे मस्जिद खां निकरी रहियो इनन कमन जी जल्दी कयो इनन कमन में हेड़ी महफिल में अचण में जल्दी कयो हदीस में इंदो आहे मुझे सोने करीम जन फरमायो फरिश्ता गोलींदा वता हुंदा है त कुरान शरीफ जी कचहरी काथे आ पो मुख्तलिफ कचहरियूं ॾिसंदा आहिनि का तास जी कचहरी का बाजार जी कचहरी का होटल जी कचहरी का वडेरे जी कचहरी पो जॾहिं हेड़ी कचहरी कुरान शरीफ जी मिलंदी थन त सॾ कंदा आहिनि हलुमू हेॾे अचो पंहिंजे फरिश्तनि खे हदीस में ईंदो आहे जॾहिं माण्हू हेठि वेठा हूंदा आहिनि मथों ईअं जीअं कबूतर उॾरनि ईअं फरिश्ता आसमान ताईं उॾरंदा नज़र अचनि था नबी फरमायो मूं ते ईमान कयो त फरिश्ता तव्हांजे मथों चपर ठाहियूं बीठा ऐं ॿुधो रब साईं उन्हनि फरिश्तनि खां जॾहिं कचहरी पूरी थींदी आहे पुछंदो
अल्लाह के सब खबर आ, पर फरिश्तन का छो पुछंदो आ जो फरिश्तन चयो हो त ये दुनिया में फसाद कंदा ऐं यस्फिकु दिमाग खून हारींदा। रब से उन्हनि फरिश्तन के अमली जवाब ॾींदो आ त ॾियो ख़बर छा ॾिठो वे। उहे फरिश्ता चवंदा आहिनि साईं घणियूं कचहरियूं बुराईअ जी बि हुयूं पर हिकिड़ा माण्हू तो जो क़ुरान पढ़नि ऐं ॿुधनि पिया। समझो था जे मूंखां छा पिया घुरनि? सभु चओ अल्लाह असांखे जन्नत अता फरमा, ज़ोर सां अल्लाह असांखे जहन्नम खां पनाह अता फरमा। चओ चओ बाबा या खुश नसीब जहन्नम खां। फरिश्ता चवनि पिया साईं उहे तुंहिंजी जन्नत पिया घुरनि, जहन्नम खां बचण जूं पनाहूं पिया घुरनि। रब साईं फरमाईंदो जन्नत ॾिठी अथनि, जहन्नम ॾिठी अथनि। चई साईं ॾिठी कोन अथनि पर तो जे नबी ऐं क़ुरान ते ईमान आणे उनखे सचो सम्झो अथनि। फरमा छा अणॾिठे ईमान आंदो अथनि ऐं सचो सम्झो अथनि। ऐं फरिश्तो वञो वञो जेके ई वेठा हा उन्हनि सभिनी जा गुनाह ड्राहे उन्हनि जे लाइ माफ़ी लिखो ऐं इहो लिखो त इहे सभु जन्नत वेंदा, जहन्नम खां बचाए छॾिया विया आहिनि। समझो था त फरिश्ता चवनि था साईं हिकिड़ो हमरा पंहिंजे दोस्त सां मिलण आयो, पंहिंजे दोस्त सां मिलण आयो त फिलाणो हिते वेठो आहे अलाए न वेठो आहे, 2-3 मिंट वाइज़ में बि वेही रहियो। साईं उनखे बि माफ़ी ॾियूं। रब साईं जे तरफ़ां जवाब ईंदो हुम कौमुन ला यश्का जलीसहुम। इहा क़ुरान वारी कौम अहिड़ी आहे जो इन सां गॾु वेहण वारो कॾहिं महरूम न थींदो। उन्हनि जे लाइ बि मग़फ़िरत लिखो जेको झटि वेही उथी वियो। तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत। दोस्तों तवज्जो क्यों सारिउ इला मग़फ़िरतिन। रब साईं तो फरमाए माफ़ीअ जे कमनि ॾांहुं तकड़ कयो। माफ़ीअ जा कम कहिड़ा आहिनि? इब्न माजा जी आहे हदीस, तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे। हुज़ूर जन फरमायो जेको माण्हू मानी खाई थांव खे सफ़ा करे थो वञे, थांव खे वो थांव भी चवे थो रब्बिग़फिरुहु, ऐ अल्लाह इन खाइण वारे खे माफ़ कर जंहिं मूंखे साफ़ कयो, तूं भी इन जा गुनाह साफ़ करे छॾ। इहो भी मग़फ़िरत जो कम आहे। ऐं अव्हां खे ख़बर आहे हुज़ूर जन फरमायो मन साम रमज़ान ईमान व एहतिसाबा गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही। मुझे सोने फरमायो जंहिं रमज़ान जा रोज़ा रखिया, आए ख्याल केड़ा केड़ा रखंदो? नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत। अब गाल समझण जी क्यों मां समझा तो सभिनी जेके हथ मथे कया आहिनि हिकिड़ो पहिरियों ॿियो 27 जो रोज़ो टियों आख़िरी रखदा जिंद छुटी। अब होश में आयो न? हुज़ूर जन 30 रोज़न लाइ फरमायो मन साम रमज़ान ईमान व एहतिसाबा। हाणे त माण्हुनि खे इन मग़फ़िरत जी ॻाल्हि खां भव थो चढ़े। हिकिड़े खे चयो अड़े रमज़ान अचे थो होटल बंदि थींदई, चे काॾों ईंदो? चे औलाद ईंदो। त हे बि लठ खणी निकिरी पियो ॿाहिरि। सुबुह जो सवेरे को फ़क़ीर अचे पियो भोली सां, उनजो नालो बि रमज़ान हो। पुछे काॾे? चे तव्हांजे ॻोठ ॾे सांघिन ॾे। चे पुट न वेंदे। नालो छा थी? चे रमज़ान। चे बसि हथी को
अचे तो अबा उन फकीर के डंडो हई वीचारो किरी पयो भोली चिर चिर करे पई उन के भी धक हई उहा भी सुम्ही पई मोटी आयो गोठा वारन के चयो जी को वणियो खायो रमजान पूरो करे आयो चे चंद्रा इहो न हुई रमजान रमजान बियो चे बियो भी गडो सो चिर चिर करे पियो उन जो भी कम लाहे आयो रमजान सा जेड़ो हालांकि नबी तो फरमाए मन साम रमजान ईमान व एतसाबा जेको नियत सां रमजान जा रोजा थो रखे गुफिर लहू मा तकद्दम मिन ज़म्बिही उन जा अग्यां गुनाह सब माफ करे रब पाक बनाए थो छड़े ये शयूं रखो शौक़ीननि जो हुजे न सॼो ॾींहुं तास ते वेठो आहे जुआ ते झगड़ो लॻो पिया मैच ॿियनि जी हूंदी वरी ट्रपा हे खाईंदो बीठो ॻाल्हि सम्झो था अलाए काथे छो विढ़नि था पिया होॾे हे साईं टीवीअ ते ॾिठई चईं पाकिस्तान खटे वियो वॾा ट्रपा ॾे पियो छोरो मां चयो तो जो हिसो हुअसि भाङोसि चए मिलंदो त कुझु बि न बाक़ी पाकिस्तान आहे अबा पाकिस्तान में जॾहिं दीन अचे त पोइ ख़ुशी मला बाक़ी इहे कहिड़ा ट्रपा हिन रांद ते अंग्रेजनि वारियूं रांदा जुआ वरी उन ते शुरू आहे हवा विढ़नो ॿिया था हिकिड़े हमराज गॾह भॼाया हिकिड़े गॾह जो थी पियो लगाम टुटी त वरी हिकिड़े पंहिंजो रसो खणी टोटो हेतिरो उहो ॾिनईसीं गंढेस तूं हला उहो गॾह खटे वियो त जंहिंजो रसो जो टोटो लॻल हो न ट्रपा वरी गॾह जे मालिक खां बि वधीक उहो ॾे पियो माण्हुनि पुछियो तूं छो थो ॾे चईं टोटो मावारो लॻल हुअसि न इन्नमल खमरु वल मैसरु वल अंसाबु वल अज़लामु रिजसुम मिन अमल शैतान रब साईं तो फरमाए ये सब शैतान जा कम आहिनि जुआ खेॾण शैतानी कम आहे अॼु चओ तौबा कईसीं ॿुधो 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 क़ुरान तो फरमाए सारिउ इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम जल्दी कयो अल्लाह का माफ़ी वठण में जिंदगी जे मथो एतबार कोने काथे अम्मा वीचारी खीर वहाईंदी वेठी आहे त बचड़ो हलियो वियो काथे बचड़ो वात फेराईंदो पियो आहे त अम्मा वीचारी लहद में सुम्ही पई काथे घोट सिंगारिया पिया आहिनि त कुंवारियूं उथी वयूं काथे कुंवारियूं सिंगारियूं वेठियूं आहिनि त घोट उथी विया के करदंद पैरा हने उम्र चाक कशी दंद सरदर गिरे पाने खाक फरमाऊं सभिनी के मिट्टीअ जी चादर पाइणी आहे मिनहा खलकनाकुम फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा अब मौत अची रहियो आहे खबर न पवंदी अचानक ईंदो ओचितो ईंदो इन करे कुरान तो फरमाए जल्दी कर रब खां माफ़ी वठी वठ अब छा वठंदो सब चओ त अल्लाह असां सभिनी खे माफ़ फरमा इन में जल्दी कजे माफ़ी वठण में हमरा ज़हर जो खाए त अॻ में उनखे उल्टी कराइबी आहे उल्टीअ जी माना मोटाएसि या ॻाल्हि ॿाहिरि कढेसि बुराई कई थस त इहा अंदर खां उल्टी कराइण वारी शइ माफ़ी वठण आहे माफ़ी वठंदे त इन ज़हर गुनाह जे ज़हर जो असर घटिजी वेंदो रब जी रहमत जो असर वधी वेंदो ऐं घबरायो न अल्लाह करीम उन 100 खूननि जे कातिल खे हिकिड़े लहज़े में माफ़ करे छॾियो बुखारी शरीफ जी हदीस अल्लाह सही जी माफ़ी तमाम सवली आहे बानो थोरो रुजू करे झोली पथारे निदामत आणे पिशेमानी आणे इहो हथियार इस्तेमाल करे
तो इंशाअल्लाह 100 सालन जा गुनाह भी माफ थी सघन। लो अतैतनी बिकुराबिल अर्ज़ खताया, हदीस में ईंदो आहे अल्लाह जी ज़ात थी फरमाए जेकॾहिं बाना सारी जमीन गुनाह ने खताउनि सां भरे खणी ईंदे त घबराइजांइ न, मां रब जी रहमत तो जे गुनाहन जे मुकाबले में अहिड़ो दरियाव बणजी ईंदी जो तो जा गुनाह कख वांगुर लोड़े खत्म करे तोखे पाक बणाए छॾींदी। अल्लाह जी रहमत वॾी आहे, उनमें ना उमेद न थियो, पर भजो न पासे बुराईअ खां निकिरो, फफिरू इलल्लाह, अल्लाह ॾांहुं दौड़ हुजे। छो त मावा ऐं मलजा बचाव जी जाइ रब जी ज़ात आहे, ॿी जाइ ते बचा कोन्हे। ॻाल्हि सम्झो था? नबियन वलियन अली सभिनी पनाह वरती कंहिंखां? ज़ोर सां। हुजूर भी कुरान पढ़ंदो हो त चवंदो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। सोनो अली भी कुरान पढ़ंदो त चवंदो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह भी कुरान पढ़ंदो त चवंदो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। अली वली नबी पीर पैगंबर समूरई पनाह था वठन, रब तो जी पनाह में अचण था चाहियूं। अब पनाह वो वठंदो आहे जेको पाण में कमजोरी ॾिसंदो आहे, पनाह उन खां वठबी आहे जेको सब खां ॾाढो हूंदो आहे। तंहिंजे करे हितां समझो त नबी अली वली पाण खे कमजोर समझी अऊज़ु बिल्लाह पिया पढ़नि न, पनाह पिया वठनि न, त ॾाढो केरु आहे? पोइ हे या अली मदद कीअं थो कंदो अचे? या रसूल अल्लाह या गौस, उहे त रब जी पनाह था वठनि। अब आहे या न आहे? हिन सादे खे समझायो, अकीदो भी सिद्रा। फफिरू इलल्लाह, रब तो फरमाए अल्लाह ॾांहुं दौड़ो, जॾहिं परेशानी अचे त ॿिए पासे न, मां अल्लाह ॾे अचो। जीअं ॿार खे तकलीफ़ पहुचंदी आहे अबे अम्मा ॾे भॼे, तीअं तव्हां समझदार आहियो, तकलीफ़ अचे त रब ॾांहुं दौड़ो हुजे। समझो त मां तव्हांखे अल्लाह ॾे वठी हलां, सवलो आहे। नंढड़ो ॿार हूंदो आहे न, नंढड़ो ॿार, अब नंढड़ो ॿार समझो था? नंढड़ो ॿार ॾिसंदो आहे त मुंहिंजी सारी ज़रूरत, मुंहिंजूं परेशानियूं अम्मा लाहे थी, त नंढड़े लाइ उहो चवंदो आहे अम्मा अम्मा। छा चवंदो आहे? ज़ोर सां, अम्मा अम्मा। छो त समझे थो त मुंहिंजी परेशानी अम्मा लाहींदी। जॾहिं थोरो वॾो थींदो आहे त चवंदो आहे अम्मा खे त अबो ॾींदो आहे, अम्मा खे त होश में आयो। त माण्हूअ जो जीअं अकुल थोरो वॾो थियो, ॾिठई त अम्मा, त घर में वीचारी मजबूर आहे, उनखे मदद करण वारो, पैसा ॾियण वारो, सभु कुझु परेशानियूं अम्मा जूं बि लाहिण वारो केरु आहे? अबो आहे। त पोइ वरी थोरो वॾो थींदो आहे त अबा अबा कंदो वठो। ॻाल्हि सम्झो था? अञा थोरो वॾो थियो, अबे खे भी कंहिं धक हयां त अबो भी थाणे ॾे हाकिमनि ॾे भॻो, त छोकिरो समझी वियो त अबो भी कुझु न आहे, हाकिम आहिनि। केरु आहिनि? अब पुलिस आहे, हाकिम आहे, उन्हनि ॾे वञणो पवंदो आहे। समझी वियो अकलमंद? त अबे वटि भी मदावा न आहे, अबो भी ॿियनि खां मदद थो वठे। ॿुधो, हारून रशीद जे ज़माने में हिकिड़े जंगली माण्हूअ खे तकलीफ़ पहुती, परेशान थियो। चई त बादशाह खे वञी दांह ॾियां, मूंखे फलाणा माण्हू तंग था कनि। वो जंगली वीचारो बादशाह हारून रशीद ॾे जो आयो, त हारून रशीद नमाज पढ़ी, अॼुकल्ह जे बादशाहनि वांगुरु त न जो मस्जिद नमाज खां बेज़ार, कुल अल्लाह पढ़ण बि नथी अचे वज़ीरनि खे। अब रहमान मलिक हुयो न के वज़ीर दाख़िला, वो चंड्रो कुल अल्लाह में 3 दफ़ा नेट ते पयो थवे, 3 दफ़ा भुली वियो।
असांजे वज़ीरनि खे त एतिरो अकुल आहे जो कुल हो अल्लाह बि नथी अचे, जेका ॿार खे बि अचणु खपे। उहो दौर हो, बादशाह भी मुसलमान हा, निमाज़ी हा, निमाज़ में हा। ए जंगली आयो त ॾिठई हारून रशीद त निमाज़ पढ़े थो, निमाज़ पढ़ी जॾहिं सलाम वराए त हारून रशीद दुआ घुरी। अब हथ खणी दुआ जो घुरियई त हे जंगली मोटण लॻो। जंगली हारून रशीद जी निगाह पइजी वियसि, यकदम दुआ पूरी करे हिन खे चढ़े था। हिन जंगली इहो ॾिसी वियो, लियो पाए वञे, मोटियो थो वञे, कंहिं कम सां आयो हूंदो, हिनखे सद कयो। सिपाहिनि हुनखे वठी बादशाह वटां आंदो। चए पुट छो आए, छो पियो मोटियो वञे? चए साईं मां आयो हुउसि जंहिं कम लाइ, ॾिठुमि त तूं मूंखां वधीक मोहताज आं, ॿिए कंहिंखां घुरे थो। पोइ मां बि चयो त मां बि उन खां छो न घुरां जेका इहो बादशाह घुरे थो। ऐं उहो मूंखे त घर में बि मिलंदो, हिते भला छाजे लाइ आयुसि? उहो रब त मूंखे ज़ोर सां ॻाल्हायो पहुची वियो न रब ते। नंढड़ो आ त अम्मा अम्मा, वॾो आ त अबो अबो, अञा वॾो आ त हाकिम हाकिम, अञा वॾो आ त हाकिम न, सभु कुझु करण वारो रब खे ॾिसी रब जे अॻियां थो ॿाधाए। हे जेके अल्लाह वारा ॿाहिरि भॼंदा आहिनि, इहा हुकुम आहे त बाबा ॿाहिरि बि कोशिश कयो, न त दरवाज़ो हिकिड़ो आहे, न त दरवाज़ो ज़ोर सां, उन खां सवाइ ॿियो कोई न आहे। जॾहिं फिरौन चयो हो न ज़रूनी अक़्तुल मूसा, छॾियो त मां क़त्ल कयां मूसा खे। मूसा खे जॾहिं ख़बर पई तॾहिं मूसा काॾे भॻो, बरकातूं नफ़िल पढ़ी दुआ थो घुरे। इन्नी उस्तु बिरब्बी व रब्बिकुम मिन कुल्लि मुतकब्बिरिन ला युमिनु बियौमिल हिसाब। ए अल्लाह मां तुंहिंजी पनाह थो वठां, तूं मुंहिंजो बि रबां त इन फिरौन कुत्ते जो बि। शैतान कुतो जो कढ लगे त काॾे वञे? इहो कुतो बि त उन जो ठहियल आहे न, ॻाल्हायो नथा, कंहिंजो ठहियल आहे? अमरा खे वञणो ॻोठ में, राति जो टाइम हो, ॻोठ में हा कुता ॾाढा, सम्झो था? पोइ चए यार कीअं वञा, कुता त ॾाढा चंडरा अथनि ॻोठ वारनि जा, मारे विझंदा। त हिकिड़े चयोसि लठ खण, बाबा कमु कढी अचणो आहे। ॿिए चयोसि हाणे राति जो लठ काॾो ईंदी, मड़े भितरनि जूं उलरां करे मड़े कमु कढी आ। टियों सियाणो हो, उन चयो बाबा तो वटि मोबाइल आहे? चए हा। चए तुंहिंजे दोस्त वटि बि मोबाइल आहे? चए हा। चए उन ॾे फोन कर, उहो ॿाहिरि निकिरी अचे, पंहिंजे कुतनि खे डांट कढंदो। मालिक पंहिंजे कुतनि खे, कुतनि जो मालिक जॾहिं कुते खे धमकी ॾींदो त लठ सां बि भौंकंदुई, भितर सां बि भौंकंदुई, पर मालिक धमकी ॾिनसि त भौंकंदो ई न, तूं मज़े सां घर हलियो वेंदे। अब आहे या न आहे? होश में आयो? उहो इहा ॻाल्हि थो सम्झायां। ॿियनि सां तव्हां मुक़ाबिलो कंदो, शैतान सां विढ़ंदो त दाहूं थींदियूं, इधर उधर जूं ॻाल्हियूं तोखे विझंदो विश्वसन में, पर इन कुत्ते जे मालिक खे सॾु कयो न, उहो हिकिड़ी डांट पटाईंदुसि त चुप करे वेंदो, मज़े सां निमाज़ पढ़ियूं हली वेंदे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा। ऐं मग़फ़िरत माफ़ी रब ॾे मुतवज्जे थियण सां मिलंदी आहे। ओॾे दौड़ लॻायो, तालाब से गुनाह लाहे छॾींदो, ऐं गुनाह लही विया त सभु मसला हल थी वेंदा आहिनि। हे सभु ख़राबियूं गुनाह जूं, हे गर्मी सॼी गुनाहनि जी आहे। ॻाल्हि सम्झो। हिकिड़ो हज़रत इमाम हसन, हज़रत हुसैन जो वॾो भाउ, सभु चओ रज़ी अल्लाह हो। इमाम हसन ॾे हिकिड़ो शख़्स आयो, चए साईं औलाद नथी थिए, चए अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह पढ़दो कर।
वरी उन्हीं माल अञा कचहरी वेठा ॿियो हमरा आयो चए सही मुझे बाग में फल नथो थे सही माना में सुठो फल चे अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह पढ़तो जो वजीफो भी हुआ वरी टियों आयो जैसे असांजे इलाके में बरसात नथी थे असांजो बरसात जो इलाको आ चे तहां भी पढ़ो अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह हमरा चो से सब के हिकड़ो वजीफो यो केड़ो पान फरमाओ पुट कुरान न पढ़ियो थी सुमस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा युरसिलुस समा अलैकुम मिदरारन व युमदिदुकुम बिअमवालिन व बनीन। रब से फरमाओ तवा माफी वठो मां बरसातूं भी वसाईंदुस तवाजे घरन में बरकतूं ए माला माल भी बना कंदुस तवाजी औलाद ऐं तव्हांजे खानदान खे भी वधाए छॾींदुसि तव्हां मूंखां माफ़ी वठो त सभु मसला सिधा करे छॾींदुसि। सारियूं इला मग़फ़िरत मिन रब्बिकुम पंहिंजे रब खां माफ़ीअ जी ॻाल्हि ॾे वधो भॼो अचो माफ़ी वठो ऐं वॾे में वॾी माफ़ी मिलंदी अथव पंहिंजा बचड़ा मदरसनि में पढ़ायो। समझो था अलाए न तू असां हलिया वेंदासीं जेकॾहिं बचड़ो मदरसे में निमाज़ सिखी वियो हदीस में ईंदो आहे कन बुजुर्गनि जो वाक़ियो लिखियो अथनि त हिकिड़ो हमरा मरी वियो हुन ते अज़ाब पियो थिए ॿिए ॾींहं ते बुजुर्ग साॻे उनखे साॻी शइ ॾिठो साॻी क़बर में पर जन्नत जे बाग में वेठो आहे चई त छा आहे चे साईं हुए तो मूते अजाब हो पर मुझे बचड़ो अज बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ियो आ उस्ताद वट रब साईं चयो जंहिंजो बच्चो रहमानुर रहीम करे मूंखे याद थो करे उन जे पीउ खे अजाब कीअं क्या छॾे ॾियोसि। समझो था असां तव्हां मरी वेंदासीं पर पोयों निमाज़ पढ़ंदड़ बचड़ो निमाज में पढ़ंदो रब्बि जालनी मुकीम सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तकब्बल दुआ रब्बना इग़फिरली व लिवालिदैया ऐ अल्लाह मुझे भी माफी दे मुझे अबे अम्मा के भी माफ फरमा। अब ये नमाज काथे सिखंदो जोर सा माफी मिलंदई तॾहिं है जॾहिं मदरसे में बचड़ो छॾींदे ॻाल्हि समझो था इहा इज़त जो मक़ाम। हिकिड़ो चए पियो हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह खे चए साईं तव्हां चवंदा हो इल्म में क़ुरान में इज़त आ सुञाणंदो त फाटक वारो बि नाहे हाफ़िज़ खे। समझो था त हज़रत ॾाढो सुहिणो जवाब ॾिनो हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमत चे पुट हिकड़े के जो भंगी न सुञाणन त इन में का कमी आहे छा बादशाह जदी सुञाणेस तो त जिंद छुटी न गाल समझो था मुझे सोने अली फरमायो ऐ इंसान तू बिन पलीतिन मां निकतो आ अब्बे जी पलीत जाए मां अम्मा जी पलीत जाए मां बदफा पांजो पाखानो धोई करे तू भंगी बनबो आ तू वडाई छाते तो करे। अताउल्लाह शाह बुखारी फरमाओ जेकॾहिं दुनिया जा मानू हाफिज के नथा सुञाणन ये भंगिन न सुञातो त छा थियो जॾहिं रब ऐं रसूलुल्लाह सुञाणे तो। अलाह जंहिंखे सुञाणे थो उनखे हिननि भंगिन न सुञातो त छा थी पियो। ॻाल्हि समझो था अलाए त इज़त उन वटि आहे इन्नल इज्जत लिल्लाहि जमीआ रब तो फरमाए इज्जतूं सारियूं अल्लाह वटि थवे ॿिए पासे तलाश न कयो इज्जत असली ॾियण वारी ज़ात रब जी आहे। इहे शयूं हिन जेके हासिल कयो सारियूं इला मग़फ़िरतिन माफ़ी वठो माफ़ी वठण वारा कम कयो पंहिंजे बचड़नि खे क़ुरान पढ़ायो त माफ़ी मिले। अब केड़ा केड़ा पढ़ाईंदा नारे तकबीर खुदा जाने तो जेकी कुरान वारा जेड़े मजे में हिन जेकने इया खबर वजीरन अमीरन के पवे न
तो शायद असा को ये कुर्सी खसे वने पर इन्हनि खे इहो पतो कोन्हे ये एॾे परेशान आहिनि हज़रत मुफ्ती साहब चवंदो भुट्टे जो हशर ॾिठोसीं ज़ियाउल हक़ जो हशर ॾिठोसीं अयूब जो हशर ॾिठोसीं मिर्ज़ा जो हशर ॾिठोसीं असां इन्हनि सभिनी जा हशर ॾिठा आहिनि पर असांजो मुसल्लो जेको आहे हुज़ूर वारो इहो क़यामत ताईं रहंदो इनखे कोई हेठि मथे करे नथो सघे इहे कुर्सियूं अचणियूं वञणियूं इन करे बाबा उन जन्नत जो शौक़ रखो रब खां माफ़ी वठो इस्तग़फ़ार घणी कंदा रहो उथंदे वेहंदे अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह बुराईअ खां पाण खे बचायो ख़ुसूसन जुआ खां ज़िना खां चोरीअ खां व्याज खां ये सब बुरा अमल हैं इन्हनि खां बचंदे त रब जे तरफां रहमत जो दरवाज़ो खुली पवंदो रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम मां पंहिंजे हिसे जी दुआ थो घुरां अल्हम्दुलिल्लाह उलमा तमाम घणा ईंदा मज़े सां वेही क़ुरान शरीफ़ अॼु राति ॿुधो सम्झे का राति त क़ुरान जे नज़र थी वञे ज़िंदगियूं त ईअं गुज़री वयूं सुम्हंदे सुम्हंदे अल्लाह साईं असांजी हाज़िरी क़बूल फरमा अल्लाह जन दोस्तनि मदरसे सां ताउन कयो आहे ऐं कंदा रहनि था अल्लाह उन्हनि जे माल में अहल में बरकतूं अता फरमा मौलाना वारनि जी ख़िदमत खे अल्लाह क़बूल फरमा ये बचड़ा जेके हाफ़िज़ थींदा अॼु अल्लाह इन्हनि खे अञा मज़ीद पंहिंजे इल्म जी तरक़ी नसीब फरमा पंहिंजो क़ुर्ब अता फरमा सभिनी खे पाण सां ताल्लुक़ नसीब फरमा ए अल्लाह सभिनी खे रात जो उथण वारो बना ओ रब साईं हुजूर जन फरमा अब्दुल्लाह इब्न उमर के अब्दुल्लाह तू भलो माण्हू आ पर काश जो तू तालिब इल्म थी करे रात जो भी उथे हा त रात जो उथण सां इल्म वधंदो आ असे हाफ़िज़ो वधंदो आ तो दुआ कयो अल्लाह जी मदद नाज़िल थींदी आ ते अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए पांजो फज़ल फरमाए मस्जिदन मदरसन के अल्लाह आबाद व शादाब फरमाए खुसूसन हिन मदरसे के अल्लाह आबादी सां नवाज़े सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही मुहम्मद Sunny Sound Panwakil Abdul Quddus Imtiaz 0300 381 Sunny Sound Panwakil